औस्ता मोहम्मद सिटी में पीएचई महकमा पानी देने में मुकम्मल तौर नाकाम हो चुका है। पानी ना होने के बाद उस्ताद मोहम्मद के दर्जनों मल इस वक्त करबला का मंजर पेश कर रहे हैं। शहरियों ने इस हवाले से वश न्यूज़ से बातचीत करते हुए कहा, पानी सर तमाम तकलीफ़ आहे हर शहरी के इन्हनि जे माना तमाम माना जेको आहे न माना असां पूरो मज़म्मत कयूं था इन शइ जी। माना पाणी वारा इरिगेशन वारा आहिनि या तालाब वारा आहिनि, इन्हनि खे माना ऑफिसरनि खे असां चऊं था महिरबानी कयो पाणी छॾियो। आला उहिदेदारनि खे चऊं था बाबा शहर जी कुझु मालिकी कयो, महिरबानी कयो। मिसल पानी भी ना है, ना पानी है ना बिजली आहे। हुसैनाबाद असां चऊं था वॾनि खे उहिदेदारनि खे उमेदवारनि खे असांखे पाणी ॾियो, पाणी न आहे बराए महिरबानी करके पाणी असांखे ॾियो। सर पानी के बारे में सर तव्हांखे तकरीबन ख़बर आहे त पानी जी तमामु किल्लत आहे। पानी हर मोहल्ले में पानी नथो अचे। याकूब मोहल्लो आहे, हुसैनाबाद आहे, सलीम कॉलोनी आहे, तकरीबन माण्हू परेशान आहिनि। महिरबानी करे अमलदारनि खे चऊं था, जेके वॾा अफ़सरान आहिनि उन्हनि खे चऊं था कि महिरबानी करे पाणी ॾियो। आला अमलदारनि खे चऊं था कि महिरबानी कयो बाबा पाणी जहिड़ी शइ खे त कम से कम ॾियो, बाक़ी तकलीफ़ुनि खे त अलाह ख़ैर कंदो। महिरबानी बा। शहरियों ने हुकूमत बलुचिस्तान सेक्रेटरी पब्लिक हेल्थ कमिश्नर नसीराबाद और डिप्टी कमिश्नर उस्ताद मोहम्मद समेत दीगर हुकाम बाला से फौरी तौर पर मुतालबा करते हुए कहा कि महकमा पीएचई के खिलाफ कार्रवाई करके उस्ताद मोहम्मद को साफ पानी फराहम किया जाए ताकि उस्ताद मोहम्मद के शहरी पानी की सहूलत से फ़ायदा उठा सकें। कैमरामैन जफ़र अली के साथ जाकिर हुसैन, वश न्यूज़, उस्ताद मोहम्मद।